सर्दीअ जी सख़्तु मौसम हुई। हर तरफ़ सीअ जो राकास छायल हो। ॻोठ जी नंढड़ी जामिया मस्जिद जे भरिसां कुझु नौजवान गॾु थी कचहरी करे रहिया हुआ। उन्हनि मज़ार ते चादर चाढ़ण जो प्रोग्राम ठाहियो हो। उहे सभु ॼणा इन ॻाल्हि ते राज़ी थी चुका हुआ त ईंदड़ जुमे ते ॻोठ जे पीर भलारे साईं जी मज़ार ते वञी चादर चाढ़ींदा ऐं गॾिजी दुआ घुरंदा। उन दौरान उते हिकु बुज़ुर्ग शख़्स हाजी भले ॾिनो बि अची पहुतो। हाजी साहब जी ॻोठ में सभु इज़त कंदा हुआ, छो त हू हमेशह नेक सलाहूं ॾींदो हो ऐं माण्हुनि जी भलाई लाइ सोचींदो हो। हाजी साहब कचहरीअ में वेंदे ई माण्हुनि खां पुछियो, ॾियो ख़बर, भला छा जूं पयूं सलाहूं थियनि? हिकु नौजवान सजाद जवाबु ॾींदे चयोसि, हाजी साहब, असां फ़ैसिलो कयो आहे त पीर भलारे जी मज़ार ते चादर चाढ़े दुआ घुरंदासीं। सवाब जो कमु आहे। इहो ॿुधी हाजी साहब थोरी देरि जे लाइ ख़ामोश थी वियो ऐं पोइ हुन चयो त सवाब त ज़रूरु थींदो, पर सोचियो त सर्दीअ जी हिन सख़्तु मौसम में तव्हांजे ॻोठ जा कई मिसकीन ॿार हिन वक़्तु बिना गरम कपिड़नि जे तड़पंदा हूंदा। उन्हनि जी मदद करण जो सवाबु अञा बि वधीक आहे। छा तव्हांखे नथो लॻे त उन्हनि ॿारनि खे गरम कपिड़ा वठी ॾियणु मज़ार ते चादर चाढ़ण खां वधीक सवाब वारो कमु ऐं इंसानियत जी ख़िदमत आहे? हाजी साहब जी ॻाल्हि ॿुधी सभु माण्हू हैरान रहिजी विया। हिकु नौजवान चयो, पर हाजी साहब, असां त मज़ार ते वञण जे लाइ पैसा बि गॾु कया आहिनि। हाजी साहब नरम लहजे में जवाबु ॾिनो, इहो ई त सही वक़्तु आहे पंहिंजी नियत खे परखण जो। जेकॾहिं तव्हां वटि हिन कम जे लाइ पैसा आहिनि त पोइ उन्हनि पैसनि मां उते ख़र्च कयो जिते उहा मदद कंहिंजी ज़िंदगीअ खे आसान बणाए सघे। मिसकीन ॿारनि जूं दुआऊं शायदि मज़ार ते दुआ घुरण खां वधीक ताक़तवर थी सघनि थियूं। उहो ॿुधी हिकु ॿियो नौजवान जवाब चवणु लॻो, हाजी साहब, तव्हां सही था चओ, असां इन ॻाल्हि ते ग़ौर न कयो हो। अचो त सभु गॾिजी सर्दीअ में ॾुखियल माण्हुनि जी मदद करियूं। उन्हनि सभिनी गॾिजी फ़ैसिलो कयो त मज़ार ते चादर चाढ़ण जे बदिरां उहे ॻोठ जे मिसकीन ॿारनि जे लाइ गरम कपिड़ा ऐं जर्सियूं ख़रीद कंदा। कुझु ॾींहं बाद जॾहिं उहे कपिड़ा वठी उन्हनि ॿारनि खे ॾिना त ॿारनि जा चहिरा ख़ुशीअ मां मुरकी रहिया हुआ। इहो ॾिसी सभिनी महसूसु कयो त हाजी साहब जी ॻाल्हि केतिरी न सही हुई। पोइ उहो वाक़ियो ॻोठ में इंसानियत जी ख़िदमत लाइ हिकु मिसाल बणिजी वियो ऐं सभिनी खे इहा ॻाल्हि सम्झ में आई त असुल इबादत इंसानियत जी ख़िदमत आहे। सियारे जी सीअ में ॾकंदड़ कंहिं यतीम ॿार जी जिस्म मथां चादर ढकणु मज़ार ते विधल हज़ारे चादरुनि खां वधीक अफ़ज़ल आहे।